रहमान रहीम दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाड सां गॾु आऊं ऐं हाकिम नसीराणी। नाज़रीन, अल्लाह ताला खे ही इंसान एॾो त प्यारो आहे जो हू सॼो साल गुनाह कंदो रहे, बुरा कम कंदो रहे, लेकिन इंसान खे सुधरण जो मौक़ो ज़रूरु फ़राहम कंदो आहे। 12 महीननि में इंसान जे लाइ, मुसलमाननि जे लाइ ख़ासि तौर ते ही रमज़ान शरीफ़ जो बाबरकत महीनो उहो बाबरकत महीनो आहे जंहिंजे लाइ अल्लाह ताला ई फरमायो आहे त भई हिन में तव्हांखे हज़ारनि रातनि जो, हज़ारनि ॾींहंनि जा जेके इबादत जा सिला आहिनि उहे तव्हांखे हिकु ॾींहं में मिली सघनि था। इन रमज़ान शरीफ़ जी कहिड़ी फ़ज़ीलत आहे, रमज़ान शरीफ़ में रोज़ा छो फ़र्ज़ु कया विया आहिनि, इन रमज़ान शरीफ़ में रमज़ान शरीफ़ खे ई अल्लाह ताला जेको आहे न पंहिंजे रोज़नि जे लाइ छो सिलेक्ट कयो, इन सॼे मामले ते अॼु असां जंहिं महिमान खे पंहिंजे स्टूडियो में मधु कयो आहे उहो कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। साईं मौलाना साबिर अल हुसैनी, प्रिंसिपल जामिअतुल रज़ा कशमोर, साईं जन खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। इंतिहाई वॾी महिरबानी साईं हाकिम अली नसीराणी साहब, तव्हां पंहिंजे हिन असांखे न्यूज़ चैनल में घुरायो ऐं दावत कई। इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं साईं जन जा। महिरबानी साईं। मुंहिंजा अल्लाह ताला 12 महीना ख़ल्क़ कया आहिनि, 365 ॾींहं सॼे साल में अचनि था पिया। आख़िर उहो कहिड़ो सबबु हुयो जो अल्लाह ताला रमज़ान शरीफ़ खे ई रोज़नि जे लाइ सिलेक्ट कयो, ऐं इहो बि ॿुधाईंदा असांजे नाज़रीन खे त रोज़ा इन महीने में छो फ़र्ज़ु कया विया? साईं मुंहिंजा रमज़ान उल मुबारक इंतिहाई ज़बरदस्त ऐं बाबरकत महीनो आहे जंहिंजी फ़ज़ीलत में ख़ुदि रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं शाबान महीने जो आख़िरी ॾींहुं थियो त आख़िरी शाबान में हुज़ूर पाक हिकिड़ो ख़ुतबो ॾिनो जेको तवील तरीन ख़ुतबो हुयो। उन में रमज़ान उल मुबारक जे हवाले सां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इरशाद फ़रमायो त ही रहमतुनि जो महीनो आहे ऐं बरकतुनि जो महीनो आहे। हिन महीने खे नबी साईं इंसान जी ख़ुशबख़्ती ऐं सआदत मंदी जो महीनो करार ॾिनो ऐं इहो फ़रमाई त अगरि हिन महीने में कोई पंहिंजा गुनाह माफ़ नथो कराए सघे त गोया उहो इंसान बदबख़्त इंसान शुमार थींदो, सआदत जे ज़ुमरे खां ॿाहिरि निकिरी वेंदो हलियो। जेको तव्हां मां सवाल कयो त छा वजह आहे जो माह रमज़ान मुबारक खे ई रोज़नि जे लाइ इंतख़ाब कयो परवरदिगार, उन जी वजह इहा आहे त ही महीनो आसमानी किताबनि जे नुज़ूल जो हिकिड़ी ईअं सम्झो प्लेटफॉर्म आहे। हिते तमामु आसमानी किताब जेके आहिनि उहे हिन महीने जे अंदरि नाज़िल थिया आहिनि। मसलन तौरेत किताब जेको आहे इहो 6 रमज़ान उल मुबारक ते नाज़िल थियो आहे। इंजील आसमानी किताब आहे 12 रमज़ान उल मुबारक ते नाज़िल थियो आहे। उनखां अलावा ज़बूर इहो 18 रमज़ान उल मुबारक ते, ऐं ही मुसलमाननि जी ज़बरदस्त किताब रसूल ख़ुदा जे क़ल्ब ते जेका नाज़िल थी इहा बि शब क़दर जी रात में रमज़ान उल मुबारक जे हिन महीने में। लिहाज़ा हिन महीने में ही किताब ऐं आसमानी किताब इंसान जी रूहानियत खे, मानवियत खे हिकु वॾे मक़ाम ते पहुचाइण वारियूं आहिनि, ऐं रोज़ो बि इंसान खे रूहानियत ऐं मानवियत में कमाल अता कंदो आहे। इन करे लिहाज़ा मुनासिबत पाती वञे पई, सो रोज़नि खे हिन महीने में करार ॾिनो वियो। नाज़रीन, तव्हां ॿुधो त अल्लाह ताला जा जेके बि आसमानी 4 किताब आहिनि उहे हिन बाबरकत महीने में नाज़िल थिया। इन जे करे तोहफ़े तौर ते असांखे इहा मुसलमान ईद बि मल्हाईंदा आहियूं। साईं मुंहिंजा जीअं ज़िक्र करे विया आहिनि त रोज़ा इन जे करे त भई जीअं हिन महीने में माण्हुनि खे सवाबु हद खां वधीक मिली सघे, इन लाइ अल्लाह ताला रमज़ान शरीफ़ खे पंहिंजो रोज़नि जे लाइ सिलेक्ट कयो। साईं मुंहिंजा रोज़ो छा आहे, उनजी फ़ज़ीलत ते कुझु रोशनी विझंदा? रोज़े जे बारे में अल्लाह तबारक व ताला हिन खे हिकु त इंसान जी तक़वा ऐं परहेज़गारी जो सबबु करार ॾिनो आहे। जॾहिं इंसान परहेज़गार थी वञे त इहो इंसान आलम हैवानियत खां सफ़र करे आलम फ़रिश्तनि जे आलम में पहुची वेंदो आहे, यानी हिकु वॾे मक़ाम ते पहुचंदो आहे। ॿिए नंबर ते इहा आहे त रोज़े जे बारे में रसूल ख़ुदा इरशाद फ़रमायो त रोज़ो अगरि कोई अल्लाह ख़ातिर रखे, अल्लाह जे लाइ रखे, रियाकारी खां हटी करे कंहिंखे ॾेखारण लाइ न, कंहिंखे महसूसु कराइण लाइ न, बल्कि ख़ालिसतन ख़ुदा ख़ातिर करे थो त अल्लाह तबारक व ताला पोइ चई छॾियो आहे जंहिं मुंहिंजे लाइ रोज़ो रखियो आहे पोइ उन जो अजर मूं ख़ुदा ते आहे। हाणे जॾहिं अल्लाह चवे मुंहिंजे ज़िम्मे में आहे पोइ अल्लाह जे ख़ज़ाने में का कमी कोन्हे, अल्लाह जे ख़ज़ाने में का खोट कोन्हे। रब साईं ख़ुदा ॼाणे त पोइ पंहिंजे ज़िम्मे जॾहिं कयो अथसि त उनजो सवाबु केतिरो हूंदो। अलबत्ता हिकिड़ी रिवायत बि अव्हां जे समाज हवाले कंदो हलां, नाज़रीन जे समाज हवाले कंदो हलां त रसूल ख़ुदा फ़रमायो त जेको इंसान रोज़ो रखे थो अल्लाह साईं जन्नत में उन जे लाइ हिकु मख़सूस अलॻि सां हिकिड़ो दरवाज़ो बणाए छॾियो आहे, ऐं तमामु रोज़ेदारनि खे उन दरवाज़े मां गुज़ारियो वेंदो जंहिं दरवाज़े जो नालो रैयान आहे।
रैयान दरवाज़े जी ख़ासियत ऐं ख़ुसूसियत इहा आहे साईं त जॾहिं इंसानु उन दरवाज़े मां गुज़रंदो, ॾिसो हिन में जेका ही इबादत आहे रोज़े वारी इबादत आहे, इन में वधि तकलीफ़ ऐं मुशक़त उहा आहे उञ जी, प्यास जी। शिद्दत सां इंसान खे उञ महसूसु थींदी आहे, ख़ुशूसन शाम जे टाइम ते अक्सर माण्हू पाणी सां कोशिशि कंदा आहिनि त पाणी पी छॾियूं, भली ॿियो कुझु मिले न मिले खाइण पीअण लाइ। लिहाज़ा शिद्दत सां जेका सख़्ती सां तकलीफ़ आहे उहा प्यास जी आहे। अल्लाह उन्हनि जे लाइ स्पेशली दरवाज़ो ठाहियो आहे जन्नत जो, तमामु रोज़ेदारनि खे उन दरवाज़े मां गुज़ारे वेंदो। उन दरवाज़े जी ख़ासियत ऐं ख़ूबी आहे त जेको उन दरवाज़े मां हिकु दफ़ा गुज़रंदो पोइ कॾहिं बि उनखे प्यास न लॻंदी, हमेशह लाइ सैराब थी वेंदो। तमामु ही रोज़े जी फज़ीलत हिते दुनिया में ऐं प्यासो रहणु ऐं आख़िरत में उनखे एॾो वॾो सिलो मिलणु। साईं मुंहिंजा इन ज़मनी सुवालु हिकिड़ो मुंहिंजो इहो बि आहे, छा रोज़ो सिर्फ़ु बुख ऐं उञ ते रहण जो नालो आहे या रोज़ ॿी का बि शइ आहे जिस्म जे ॿियनि हिसनि ते बि रोज़ो लागू थिए थो पियो? साईं हाकिम अली इंतिहाई तव्हां ज़बरदस्त सवालु कयो आहे, जेको वाक़ई सवालु करण बि घुरिजे हा ऐं सुठो थियो तव्हां हीउ सवालु कयो आहे। सिर्फ़ु खाइण पीअण जो नालो, खाइण पीअण खे इम्साक यानी पाण खे रोके रखणु इन्हनि शयुनि खां, इन जो नालो रोज़ो न आहे, बल्कि अखियुनि खे बि बंदि रखिणो आहे उन्हनि शयुनि खां जेके अलाह साईं मना कयो आहे त न ॾिसो। कननि खे बि कुझु बंदि रखिणो आहे उन्हनि शयुनि खां जंहिंजे लाइ अलाह चयो आहे त न ॿुधो। ज़ुबान ते बि कुझु कंट्रोल करिणो आहे, यानी रोज़ो न सिर्फ़ु असांखे पंहिंजे हल्क ते कंट्रोल करण सां असांजो रोज़ो थींदो, बल्कि असां पंहिंजे पूरे वजूद ते कंट्रोल कंदासीं। हर उन्हनि शयुनि खां असांखे रुकणो आहे जिन शयुनि खां अलाह तबारक व तआला रोकण जो हुकुम ॾिनो आहे। साईं मुंहिंजो हिकिड़ो ॿियो तव्हां सां तव्हांजे इल्म मां फ़ाइदो वठंदे, छा असांजे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेके बि 1,24,000 लॻभॻि जेके नबी आया आहिनि, छा उन्हनि जे उम्मतनि ते उन्हनि क़ौमनि ते के रोज़ा फ़र्ज़ु हुआ या सिर्फ़ु असां मुस्लमाननि ते इहे रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि? जी साईं, जीअं त क़ुरान मजीद में ही मुंहिंजे हथ में क़ुरान मजीद आहे, हीअ अलाह जी किताब आहे। हिन में तव्हां ॾिसंदव त जिते अलाह तबारक व तआला इहो बयानु कयो आहे, रोज़े जो हुकुम बयानु कयो आहे, उते इहो बि रब साईं बयानु कयो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम, ए साहिब ईमान तव्हां ते रोज़ो लिखियो वियो आहे, यानी हतमन हिकिड़ो ड्यू आहे तव्हांजे मथां, मख़सूस महीने में तव्हां रोज़ा रखो। ऐं ईअं ई अॻियां आयत में फरमायई त कमा कोतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, ईअं ई तव्हां ते ड्यू आहे रोज़ो जीअं तव्हां खां पहिरीं उम्मत ते। यानी इन आयत मां साफ़ ज़ाहिर थियो त हीउ सिर्फ़ु मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सां मख़सूस कोन्हे को, बल्कि जीअं जनाब मूसा, अव्हांजे इल्म में यकीनन हूंदो त जनाब मूसा 40 ॾींहंनि जे लाइ अल्लाह सां मुलाक़ात लाइ पंहिंजी उम्मत खां जुदा रहिया ऐं इहे 40 ॾींहं मुसलसल रोज़े में रहिया। ईअं ई जनाब ईसा उन रोज़ा रखिया ऐं जनाब ईसा जे हवारीन में रोज़ा आया ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि में बि ही रोज़ा जेके आहिनि रखिया वेंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तिर्ज़ो तरीक़े सां रखिया वेंदा आहिनि। असां वटि हिकिड़ो मख़सूस अज़ान फजर खां वठी रोज़े जो हिकिड़ो सिलसिलो थींदो आहे जेको इफ़्तारी ते इख़्तिताम कंदो आहे। ईअं ॿियनि मज़हबनि में बि मुख़्तलिफ़ तरीक़े सां रोज़ा रखिया वेंदा आहिनि। नाज़रीन, जीअं साईं ज़िक्र करे विया ॿिनि मज़हबनि में, असां वटि ख़ासि तौर ते साईं साहिब किताब माण्हुनि जो ज़िक्र त करे चुका आहिनि, पर हिंदू मज़हब में बि कुझु रोज़ा आहिनि, हर महीने 3 रोज़ा रखिया वेंदा आहिनि ऐं 9 रोज़ा चेट महीने में बि रखिया वेंदा आहिनि ऐं औरतुनि जे लाइ बि ख़ासि तौर ते अक्टूबर या नवंबर महीने में करवा चौथ जे नाले सां हिकिड़ो रोज़ो थींदो आहे, जेके चंड ॾिसी करे पंहिंजो रोज़ो खोलींदा आहिनि। साईं मुंहिंजा तव्हांखे हिकिड़ो मुंहिंजो आख़िरी सुवालु आहे, हिन वक़्तु असांजी पूरी दुनिया जेका आहे उहा कोरोना जे भर चढ़ियल आहे। हिन कोरोना में लॉकडाउन आहे, इन लॉकडाउन में माण्हुनि जी रोज़ी तंग थी वई आहे, माण्हुनि जी आमदनी जेका आहिनि उहा रुकिजी वई आहे। छा साहिब हैसियत माण्हू जेको फितरो आहे असांजो, जेको असां ख़ासि तौर ते आख़िरी ॾींहंनि में अदा कंदा आहियूं, छा अॼु या हाणे शरीयत इन जी इजाज़त ॾिए थी त मुश्किल दौर में पंहिंजो फितरो असां अॻु में अदा करे कुझु माण्हुनि खे जे लाइ सबबु बणिजी वियूं त जीअं उहे कपिड़ा वठी सघनि या पंहिंजे बचनि जे लाइ राशन वठी सघनि, छा फितरो अदा करे सघिजे थो या न? इन ते बि कुझु दीनी हवाले सां या मुआशरती हवाले सां या इख़लाक़ी हवाले सां तव्हां खां रोशनी विझंदो त महिरबानी थींदी। तमामु सुठो सुवालु आहे जेको इहो करणु घुरिजे हा। शरीयत जे अंदरि इहो आहे त तव्हां जेके पंहिंजो फितरो आहे उहो तव्हां मुस्तहिक खे कर्ज़ जी नियत सां ॾेई सघो था, यानी हूअं त ईद वारे ॾींहुं ते ॾिबो आहे, पर जेकॾहिं कोई अॻु में ॾियणु चाहे थो त उन मुस्तहिक खे कर्ज़ जी नियत सां उहो ॾिए ऐं ईद वारे ॾींहुं ते नियत करे त परवरदिगार जेको मां ही कर्ज़ जे तौर ते फलां मिस्कीन खे ॾिनो हुयो सो इन खे फितरे में शुमारु करणु फरमा। इन तरीक़े सां इंसानु ग़रीब जी सुठे तरीक़े सां हेल्प करे सघे थो। नाज़रीन, अॼु खणी रमज़ान शरीफ़ जा पहिरियों अशरो आहे रमज़ान शरीफ़ जो। जेकॾहिं तव्हां पंहिंजो फितरो इहो सम्झी करे, साईं जे चवण मुताबिक़ इहो सम्झी करे तव्हां ॾियो त भई मां कंहिं ग़रीब मुस्तहिक खे ही कर्ज़ अदा कयां थो पियो
ऐं जॾहिं ईद जो ॾींहुं थिए उहो वरी तव्हां उहा ई साॻी नियत कयो त भई मां जेको फितरो हुयो अॼु खां जेको 10-15 ॾींहं या 20 ॾींहं अॻु में 25 ॾींहं अॻु में कंहिं ग़रीब मुस्तहिक खे ॾिनो उहो मां पंहिंजो फितरो अदा करे सघियो। कर्ज़ खां फितरो अदा थी सघे थो पियो। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इन दौरान में उन शख़्स जो पंहिंजो हिन दुनिया मां रहलत करे वञे त तव्हांजो इहो पूरो हक़ु थिए थो तव्हां उन खे माफ़ु करे छॾियो उहो कर्ज़ु। तव्हां मूंखे यकीन आहे त साईं जे जेके असांखे दीनी मालूमात ॾिनी उन मां तव्हां सभिनी खे फ़ाइदो रसियो हूंदो। ऐं ॾींदा इजाज़त, वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में ॿिए कंहिं महिमान सां गॾु तव्हां सां हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह भाई।